केमिस्ट्री क्लास 10 बाब 6 सबक पहिरियों तारुफ़ इंट्रोडक्शन आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजा जो के लेक्चर जो मौजू आहे एनवायरमेंटल केमिस्ट्री पार्ट 2 वाटर ऐं असां हिन जो तारुफ़ पेश कंदासीं। इंट्रोडक्शन वाटर इज़ द मोस्ट अबंडेंट कंपाउंड ऑन अर्थ। ज़मीन जे मथां घणाईअ में मिलंदड़ मुरकब पाणी आहे। इट डजंट हैव कलर ऑर्डर एंड स्मेल। पाणीअ खे न रंग हूंदो आहे न बूइ न ई वरी को ज़ाइको। The chemical formula of water is H2O. पाणीअ जो कीमियाई फार्मूला H2O आहे। A person can live no more than 4-5 days without water. भई को बि माण्हू पाणी खां सवाइ 4-5 ॾींहंनि खां मथे ज़िंदा नथो रही सघे। And rely on it for drinking, cooking, bathing, washing clothes, growing food, recreation, industry and mining as well as generation of electric power. पाणीअ जे मथां असां बिजली पैदा करण, माइनिंग, सनअत, कपड़नि खे धोअण, साफ़ सुथराई, खाद पीत खे तयारु करणु, रधणु या पाणी पीअण जे लाइ असां पाणीअ ते तमामु घणो दारोमदार कयूं था। पाणीअ जी अहमियत तमामु घणी आहे। Throughout history, importance and significance of water has been recognized by mankind. अवाइले दौर खां वठी पाणीअ जी अहमियत खां माण्हू वाक़ुफ़ रहियो आहे। Its importance is because of two reasons. पर इन जी अहमियत जेकॾहिं तव्हां वॾनि ॿ मुख्य सबबनि में विरायो त उहे ॿ आहिनि। नंबर पहिरियों इहो आहे कि it is an essential and major component of each and every living cell. हर हिकु जानदार जीव घर जो घणे में घणो हिसो बि पाणी हूंदो आहे ऐं अहम में अहम हिसो बि पाणी आहे। फॉर एग्जाम्पल ह्यूमन बॉडी कंसिस्ट ऑफ अबाउट 70% ऑफ वाटर। मिसाल जे तौर ते माण्हूअ जे जिस्म खे ॾिसो त हुनजो 70% पाणी आहे। A human cannot live without water more than 4-5 days. माण्हू पाणी खां सवाइ 4-5 ॾींहंनि खां मथे ज़िंदा ई न रही सघंदो। ईअं जेकॾहिं तव्हां ॿियनि जीव घरनि खे बि ॾिसो तॾहिं बि तव्हां ॾिसो त बैक्टीरिया में 70% तव्हांखे पाणी नज़र ईंदो। हर हिकु जेको बि जानदार आहे उन में तव्हांखे 70-75% पाणी नज़र ईंदो। बाक़ी 30-35% ॿिया केमिकल कंपाउंड्स मौजूदु हूंदा आहिनि। नंबर ॿियो सबबु इहो आहे त पाणी इन लाइ अहम आहे छो त इट प्रोवाइड्स एन एनवायरमेंट फॉर एनिमल्स एंड प्लांट्स दैट लिव इन वाटर। पाणीअ में जेके अंदरि आबी जानदार रहनि था उन्हनि खे ज़िंदा रहण जे लाइ माहौल बि पाणी मुहैया कंदो आहे। सो ऑल लिविंग ऑर्गेनिजम्स ओव देयर लाइफ टू वाटर। यानी पाणी हयाती लाइ हर पासे खां ज़रूरी आहे। खुश्कीअ ते रहंदड़ जानदार ॾिठासीं उन्हनि जो 70-75% पाणी मंझां ठहियलु आहे। पाणीअ में अंदरि रहंदड़ जानदार था ॾिसूं त हिकु त उन्हनि जो हर जीव घरड़ो 70% पाणी आहे, पर ॿाहिरियों माहौल बि उन्हनि खे सॼो पाणी प्रोवाइड कंदो आहे। सो ॿूटनि जी पैदावार खां वेंदे इंसाननि जे जियापे ताईं इहो पाणी आहे जेको तमामु अहम किरदारु अदा करे थो। हिकिड़ी ॻाल्हि खां त तव्हां वाक़ुफ़ आहियो त जिते बि असांखे पाणीअ जो निशान मिलंदो आहे उते साइंसदाननि जो इहो ख़्यालु हूंदो आहे त हिते जानदार शइ थी सघे थी, पर जंहिं बि मथे गिरह ते या काइनात में किथे बि पाणी जी मौजूदगी कोन्हे का उते कंहिं जानदार शइ जो सोचण बि नामुमकिन हूंदो आहे। क्वालिटी ऑफ वाटर, पाणीअ जो मयार। पाणीअ जो मयार यानी पाणी जेको तव्हां पीओ था या तव्हां कुकिंग में इस्तेमालु कयो था या इवन जेको कपिड़नि धोअण लाइ इस्तेमालु कबो आहे पाणी, उन जो बि हिकिड़ो मयार थींदो आहे। मिसाल जे तौर ते वॉशिंग पर्पज़ लाइ असां पाणी जा इस्तेमालु कयूं त असां पढ़ी आया आहियूं त उहो हार्ड वाटर न हुजणु घुरिजे, छो त हार्ड वाटर में जेकॾहिं तव्हां साबुण सां कपिड़ा था धो त कपिड़नि जे मथां साबुण जूं टिकियूं ॼमी पवंदियूं। हाणे वरी कुकिंग ऐं ड्रिंकिंग अञा अहम मसइलो आहे, उन्हनि जे लाइ पाणीअ जो मयार अञा थोरो वधीक आहे। बुनियादी 3 ख़ासियतूं त पाणी जूं तव्हांखे यादि हुजणु घुरिजनि त पाणी कलरलेस हूंदो आहे, को बि रंग न हूंदुसि, टेस्टलेस हूंदो, ज़ाइको बि पाणी में न हूंदो जेको असां पीअण लाइ इस्तेमालु कयूं था, ऐं टियों आहे त पाणी स्मेललेस हुजे, उन में का बूइ बि न हुजे। मिसाल जे तौर ते पाणी आहे ॾिसण में असांखे शफ़ाफ़ थो अचे ऐं उन में का बूइ बि कोन्हे का, पर जीअं जो पाणी जो ढुक कयोसीं त उहो कोड़ो आहे त असां इहो पाणी पीअण जे लाइ या कुकिंग लाइ इस्तेमालु न कंदासीं छो त खारो पाणी आहे। इहे 3 बुनियादी ख़ासियतूं आहिनि, उहे त पाणी में हूंदियूं ई हूंदियूं, पर गॾोगॾु माज़ीअ खां वठी करे इंसानी सिहत ऐं बहबूदीअ जे लाइ पाणीअ जी जेका क्वालिटी आहे उहा कुझु मेजर फैक्टर्स ते तय कई वेंदी आहे। मिसाल जे तौर ते पाणीअ जी pH केतिरी आहे, 6.5 खां 8.5 डिज़ायरेबल लिमिट आहे। 6.5 खां घटि pH वारो पाणी हूंदो त एसिडिक आहे, पीअण जोॻो न आहे। 8.5 खां मथे अथसि pH त इहो पाणी असासी आहे, इहो बि पीअण जोॻो कोन्हे को। ईअं पाणीअ जे अंदरि डिज़ॉल्व्ड कुझु सॉलिड्स हूंदा आहिनि, उन्हनि जो 500 ppm मिक़दार इहो डिज़ायरेबल लिमिट आहे। एतिरी ppm यानी टोटल डिज़ॉल्व सॉलिड्स जो एतिरो मिक़दार पाणी में मौजूदु आहे, पार्ट्स पर मिलियन यूनिट आहे।
त एतिरो मिक़दार TDS जो हुजे थो, इहो इंसानी सिहत लाइ ज़रूरी आहे। नंबर 3 आहे टोटल हार्डनेस 300 ppm। ईअं ॿिया बि ज़रा आहिनि, नाइट्रेट, क्लोराइड, सल्फेट, उन्हनि जो बि कुझु मिक़दार आहे, उहो इंसानी सिहत लाइ ज़रूरी आहिनि। सफ़ाइन एंड सॉलिड्स खां बग़ैर जेकॾहिं को पाणी आहे त उहो कुझु ख़ासि तौर ते मेडिसिन्स वग़ैरह जी तयारी में कमु ईंदो आहे, पर पीअण लाइ बहितर न आहे, छो त इंसानी सिहत जे लाइ ही जेके ज़रा आहिनि उहे पिणु लाज़िम हूंदा आहिनि, जेके पाणी जी सूरत में असां वापराईंदा आहियूं। बायोलॉजिकल कैरेक्टरिस्टिक्स बि पाणीअ जूं हूंदियूं आहिनि, मिसाल जे तौर ते त पाणी जे अंदरि E. coli जहिड़ो बैक्टीरिया या बीमारियूं फैलाईंदड़ जेके बैक्टीरिया आहिनि उहे त मुर्गो ई न हुजणु घुरिजनि, उन्हनि खां पाणी साफ़ ऐं शफ़ाफ़ हुजणु घुरिजे। Since World War II, ॿी आलमी जंग खां पोइ हिकिड़ो मसइलो पैदा थो थिए। There has been a rapid production and use of synthetic chemicals। ॿी आलमी जंग खां पोइ त इहो थिए थो त दुनिया में तमामु वॾे पैमाने ते हथरादू तौर ते कीमियाई शयूं तयारु थियण में वॾी वाध आई। Many of these chemicals, fertilizers and pesticides run off from agricultural lands and industrial discharge from industrial units have polluted water supplies। जेके हथरादू कीमियाई शयूं तयारु थियण लॻियूं उन्हनि में घणे भाङे भाण ऐं गाह नास कंदड़ दवाऊं हुयूं या जीतमार दवाऊं हुयूं, ज़रई दवाऊं हुयूं, उन्हनि जो इस्तेमालु जाम थी वियो। इहे सभई दवाऊं असांजे ज़रई ज़मीनुनि में इस्तेमालु थियण लॻियूं, उतां उहे पाणीअ सां गॾु अची करे तलाउनि में, डंडुनि में, नहरुनि में मिलियूं ऐं उन्हनि खे उन्हनि गदिलो करे छॾियो। Besides this, there is also a threat to groundwater from waste chemical dumps and landfills। इन ई सां गॾोगॾु वरी जेकी कीमियाई शयूं असांजे ज़मीन खे गदिलो कनि थियूं पियूं, उन्हनि मंझां पिणु असांजे ग्राउंड वाटर खे, ज़र जे पाणीअ खे हाणे ख़तरो लाहक आहे। त इहे कीमियाई शयूं ज़मीन में जेके मौजूदु आहिनि इहे आहिस्ते आहिस्ते लीच थी करे हितां ॻरी ऐं असांजे वञी ज़र जे पाणी में मिली उनखे वधीक खारो बणाईंदियूं। वाटर बोर्न डिज़ीज़िस, पाणीअ मां पैदा थींदड़ बीमारियूं जीअं कॉलरा, बॉट्यूलिज़म, डायरिया, टाइफाइड फीवर वग़ैरह अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके पाणीअ मां पैदा थींदियूं आहिनि जॾहिं पाणी गदिलो थींदो आहे। पाणी जे गदिले थियण जा ॿ वॾा हिकिड़ा ज़रिया आहिनि। हिकिड़ो आहे त कीमियाई मादा पाणी में शामिल थी वञनि ऐं उनखे गदिलो कनि, या वरी हयातियाती मादा जीअं पैथोजेन्स आहिनि, बीमारी फैलाईंदड़ बैक्टीरिया वग़ैरह, उहे जेकॾहिं पाणी में मिलियल आहिनि ऐं असां उहो पाणी वापरायूं था तॾहिं बि पाणीअ जूं बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। Currently, waterborne toxic chemicals pose the greatest threat to the supplies of water, especially in urban areas। अॼोके दौर में शहरी इलाइक़नि में पाणी में ख़ारिज थींदड़ कीमियाई मादा, बेकार मादा जेके आहिनि उहे पाणी जे ज़ख़ीरनि लाइ वॾो ख़तरो आहिनि। Use of this water is causing waterborne diseases। अहिड़े गदिरे पाणीअ जो इस्तेमालु waterborne diseases खे जनम ॾिए थो। So use of polluted water is a concern of every citizen। तंहिंजे करे गदिरे पाणी जो इस्तेमालु हर शहरी जे लाइ ॻणती जो सबबु आहे। Therefore, understanding the sources and effects of water pollution is essential for controlling this alarming threat। इन जे करे पाणी में गदलाइण पैदा कंदड़ शयुनि जे ज़रियनि ऐं असरनि बाबति सम्झणु ऐं उन्हनि ते ज़ाब्तो करणु इंतहाई ज़रूरी थी पियो आहे। पाणीअ जी अहमियत, इंपॉर्टेंस ऑफ वाटर। Our organs need water to work properly and toxins are removed from our body through urine। पाणी असांजे उज़वनि जे कमकार ऐं उन्हनि मां बेकार मादनि जे इख़राज लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। Fatigue is also caused by dehydration। पाणी न पीअण जे करे थकावट थींदी आहे। Therefore, water prevents fatigue। इन जे करे थकावट खे दूर करण जे लाइ पाणी ज़रूरी हूंदो आहे। नंबर 2, it is necessary for washing and sanitation। पाणी कपिड़नि धोइण, सफ़ाई सुथराई जे लाइ ज़रूरी आहे। It is used in cooking। खाधे पीते रधो बचाव में कमु ईंदो आहे। It is used for growing food। ज़रूरत जेका आहे असां जेको अनाज उपायूं था उन लाइ पाणी ज़रूरी आहे। थर्मल पावर प्लांट्स यूज़ वाटर फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी। बिजली घरनि में पिणु पाणी इस्तेमालु थींदो आहे त जीअं बिजली खे पैदा करे सघिजे। In many medicinal procedures, water acts as an important component। For example, in dialysis, water containing fluid is used to remove waste from blood। डायलिसिस में ख़ासि तौर ते ऐं ॿी मेडिकल फील्ड्स में पाणीअ खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। Fatal diseases are prevented by clean water। For example, cholera, typhoid। पाणी मां पैदा थींदड़ बीमारियुनि खां बचण जे लाइ पिणु साफ़ पाणी इस्तेमालु कयो वेंदो आहे। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।